सुठी औरत कॾहिं कंहिं ग़ैर मर्द जी ॻाल्हियुनि में न लॻंदी। हया वारी औरत, बेहया औरत हमेशा ग़ैर मर्दनि जी ॻाल्हियुनि ते एतबार कंदी। यादि रखो ये औरत ज़ात, मर्द हज़रात जॾहिं तव्हांखे ख़्वाब ॾेखारणु लॻे दिलि ऐं दिमाग़ में इहा ॻाल्हि रखिजांइ त उहो मूंखे इस्तेमालु थो करणु चाहे। जेको तव्हांखे इस्तेमालु न कंदो उहो तव्हांखे कॾहिं बि ख़्वाब न ॾेखारींदो। काफ़ी औरतूं पंहिंजी ज़िंदगियूं अॻिलनि जे चवण ते तबाह ऐं बर्बाद करे छॾियूं, बाद में उहे सॼी ज़िंदगी पछता जी गुज़ारींदियूं। यादि रखो ये औरत ज़ात, जेके मर्द हज़रात शादी जो बहानो करे बि तव्हांखे इस्तेमालु करण जो ख़्यालु ॾेखारनि त सम्झो उहो बाद में तव्हांखे किनी औरत जो इस्तेमालु बणी छॾींदो त तूं किनी औरत है किनी। इहे मर्द जॾहिं जंहिं औरत खे इस्तेमालु करणु लॻंदा आहिनि, सभ खां अवल त उहे मर्द हज़रात औरत हज़रात खे ख़्वाब ॾेखारणु लॻंदा आहिनि। यादि रखो ये औरत ज़ात, कंहिंजी माइरुनि जी बछड़ी आहियो, पंहिंजी हसी बसी ज़िंदगी तबाह ऐं बर्बाद न कयो। जिन खे शादी करणी हूंदी तव्हां सां न, रब जी इज़त जो कसम, उहा मर्द हज़रात कॾहिं बि तव्हांखे ख़्वाब न ॾेखारींदो। जेको ख़्वाब ॾेखारे त सम्झो उहो तव्हांखे टिश्यू पेपर वांगुरु इस्तेमालु थो करणु चाहे। टिश्यू आहे केॾो साफ़। हे हाणे कम जो न थियो, फिटी कर। इहे मर्द तव्हांखे टिश्यू पेपर वांगुरु इस्तेमालु करे तव्हांखे फिटी कंदा। तव्हांजी हिकु अलाह वॾी इज़त रखी आहे, तव्हां हिकु रहमत जो दर्जो थी रखो। रहमत जो थोरो सोचे सम्झी कदम खणो। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हांखे सख़्त मिज़ाज जो हुकुम ॾिनो आहे त ग़ैर मर्दनि सां सख़्त लफ़्ज़नि में ॻाल्हायो, जो अॻिला ग़ैर मर्द बि तव्हांजे अंदर में हया तलाश कनि। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।